सेठ धनु धोबी साहब मूंखे कसम आहे तुंहिंजे फाटल दुल जहिड़े बूथ जो जेकॾहिं तूं मुंहिंजो साहब न हुजी हा न त मां तोसां घटि कोन कयां हा तोखे चांहि में लूणु विझी पीआरियां हा मां तोखे दाल में खंडु विझी खाराया हा अलाह छो मां तव्हांजी कहिड़ी पोख भेली आहे बाबा इहो कमु सरकार पई करे मुंहिंजो न में कहिड़ो वॾो आहे सरकार असांखे ॾिनो बि छा आहे पर सेठ साहब तो बि असां सां घटि कोन कई आहे हमेशह धारियनि असां हिन धरती धणियुनि सां वॾो अन्याय कयो आहे त टोनीअ बि टीन खड़काए छॾिया आहिनि पंहिंजे खे पटो विझी ॿधी छॾियो न त मां ढिकूं करे सॼो मश्करनि जो ॻोठ गॾु कंदुमि हा पर छो तुंहिंजे अॻियां टोनी कहिड़ी कुतर खणी वियो आहे जो तूं वलूर थो वञी हुन मुंहिंजी गुलीअ में हथ विधा आहिनि छा एॾो वॾो इल्ज़ाम बि न या त वॾी तुहमत आहे हा सेठ साहब मुंहिंजी गैरत खे न तितड़ तायूं ऐं वॾियूं बायूं अची वयूं इन अलाह न इहो कूड़ आहे तूं मुंहिंजे भाइटे टोनीअ ते तुहमत हणी मूंखां कुझु पैसा कढण थो चाहीं वो इते मार खाई वे न बुर्श हणी घुराए पुछ पुट पंहिंजे टोनीअ खां जेका तो मश्करनि जे ॻोठ वारी माई ॾिसे न चई तो त इहा मुंहिंजी ज़ाल आहे काल वरी गुलीअ खे तो चवे त तूं मुंहिंजी ज़ाल आहीं हाणे इहो इख़्लाक़ आहे अरे वीचारो चरियो आहे तोखे त ख़बर आहे न जॾहिं खां मथे में डंडो लॻो अथसि न उन ॾींहं खां वठी हिनजो दिमाग़ जाइ ते न आहे तूं दिलि में न कंदो कर गुलू एतिरो बि चरियो न आहियां सेठ साहब तूं छा थो चई त हो चरियो आहे जे चरियो आहे त परी ऐं सेठियाणीअ खे कोन थो चवे त इहे बि मुंहिंजूं ज़ालूं आहिनि गुलू टोनी चरियो आहे अंधो न आहे जो माउ जे धीअ खे ज़ाल चवे पर पोइ बि तूं फिकर न कर जे टोनी तोखां ज़ाल खसे वियो न त पोइ गुलीअ खे मां सही सलामत तो वटि पहुचाईंदुसि न सेठ साहब न जेकॾहिं ॿीहर टोनी अहिड़ी ग़लती कई न त पोइ मां बि उनखे डंडो बड़काए कढंदुमि मग़ज़ में हा पोइ बि जेकॾहिं दिमाग़ जाइ ते न आयुसि न त पोइ मुंहिंजो नालो बि गुलू न आहे हा तूं केरु थींदो असांखे धमकी ॾियण वारो सेठ साहब धमकी न इहा दुआ सम्झ दुआ सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।